ये लाड़काणो शहर है। लाड़काणे शहर जो मेन बस स्टैंड है। इन रस्ते से जेका ये वेदन है, रस्ते की जेका हालत है या कई अरसे को वठी सालन को वठी मुसलसल ये शहरी रोवन था, रड़न था, कारोबार इन्हनि जा ठप लगा पिया आहिनि, पर को भी हिननि जी को दाद फरियाद ॿुधण वारो कोन्हे। ये हालत लगी पई। लाड़काणे शहर जा माण्हू सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहे माण्हू अलाए छो ख़ामोश आहिनि, अलाए इन्हनि जी पादर पुस्ती छो नथा कनि हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी या हितां जे मेयर जी। हे सिंध जो मेट्रोपॉलिटन सिटी लाड़काणो आहे। ही शहीदनि जो शहर लाड़काणो। ही सिंध ते मुसलसल 20 सालन खां इक़्तिदार में रहंदड़ पीपल्स पार्टी जो शहर लाड़काणो आहे। ही लाड़काणे जो मेन बस स्टैंड आहे ऐं हिन रस्ते सां ऐं हिन शहर सां इहा जेका हालत आहे का ताज़ी न आहे। हितां जो MNA पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं जेको आहे ईंदड़ मुल्क जो वज़ीर चवंदा त मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो साहिब, ही बिलावल भुट्टे साहिब जो तख़्तु अथव ऐं अदी फरियाल टालपुर जो तख़्तु अथव। त चवंदा बिलावल भुट्टे साहिब खे तव्हां मुल्क जो वज़ीर आज़म कयो त जीअं पूरे मुल्क खे हिन लाड़काणे वांगुरु ईअं करे छॾे। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हिननि खे छा चइजे, हिननि खे पाण खे कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ करणु घुरिजे, कुझु अहसासु करणु घुरिजे। ही शहरी आहिनि। तव्हां हिन शहर जे तुफ़ेले ऐवाननि में वेठा आहियो, हिननि माण्हुनि सां जेके नाजाइज़ियूं कयो था, वेसाघातियूं कयो था, हिननि जो को हिसाब किताब तव्हां खां हिते जेकॾहिं तव्हां न ॾेई सघियो त अलाह बट त ज़रूरु तव्हांखे ॾियणो पवंदो। लाड़काणे जो जेको मेयर आहे लोहर साहिबु आहे, उनखे ॿियो टेनोवर आहे, उहो हितां जो जेको आहे तो मेयर आहे, पर उनखे बि को सम्झ में नथी अचे त करोड़नि जी बजट अलाए काॾे थो करे, कंहिंखे हिसाबतियूं करे ॾिए थो, पंहिंजूं त हिते वॾियूं प्रॉपर्टियूं ठाहे थो, पंहिंजा हिते बंगला, पंहिंजूं कॉलोनियूं वॾियूं सिंगारे थो, पर बाक़ी आवाम जे लाइ जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि सां जेका इहा हालत कयूं वेठो आहे, उन्हनि जो उनखे कंहिं क़िस्म जो को बि अहसासु कोन्हे को। हितां जी मीडिया, करंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, उहा बि लाड़काणे जे हवाले सां असां ॾिसूं था त अलाए छो मसाइल ते उहे गुफ़्तगू नथा कनि, माण्हुनि जे अंजनि ॾुखनि ऐं दर्दनि जी दांह नथा बणिजनि। हे लाड़काणे जी सूरत हाल आहे। हीअ असांजो MNA ऐं पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, उनजो हल्को आहे, उनजो शहर आहे। ही भुट्टे ख़ानदान जो शहर लाड़काणो। अञा हे बिलावल भुट्टे साहिब खे वज़ीर आज़म बणाईंदा जीअं पूरे मुल्क जो हिन लाड़काणे शहर वांगुरु कबाड़ो करे ऐं पूरे मुल्क खे तबाह ऐं बर्बाद करे। जेको हिन वक़्तु मिनिस्टर रहियो आहे, उनखां पोइ MNA आहे, पूरो ख़ानदान उहो आसिफ़ ज़रदारी सदर आहे, अदी फरियाल टालपुर जेका आहे उहा जेको आहे MP आहे, कुल हिन शहर खां मुंतख़ब थियल माण्हू, हिन इलाइक़नि खां मुंतख़ब थियल माण्हू इक़्तिदार जे नशे में धुतनि, सिर्फ़ु पर्सनल मज़ा पाइण में पूरा आहिनि। हिन शहर सां जेका उन्हनि जी हालत कई आहे, हिन पंहिंजे शहर सां जेका वेदन कई आहे, उहा मां तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं हीअ का इतफ़ाक़ी बि न आहे, का अॼु जी बि न आहे, न वरी का बरसाति पई आहे त इहा हालत आहे, बल्कि ही रोड, ही रस्ता, ही सिर्फ़ु लाड़काणे शहर जा न, पर पोइ ओवरऑल सिंध जा शहर आहिनि। पोइ इहे ॿुॾी नथा मरनि जो वरी वञी मीडिया टॉक ते वेही करे चवनि था त असां सिंध में वॾी तरक़ी कई आहे। हे लाड़काणो शहर यार मेट्रोपॉलिटन सिटी आहे। हितां जे मेयर खां बि को पुछाणो करण वारो आहे? करोड़नि जी बजट जेका आहे उहा किथे ख़र्च थिए थी, किथे ख़र्च थिए थी। हे कारोबार माण्हुनि जा ठुप लॻा पिया आहिनि ऐं माण्हू जेको आहे ईंदड़ वेंदड़ माण्हू पूरे सिंध बल्कि पूरे मुल्क खां ईंदड़ माण्हू हिन लाड़काणे शहर खे ॾिसंदा हूंदा त तव्हांजे मुतालिक़ कहिड़ा रिमार्क्स ॾींदा हूंदा?